ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। खाही वेझो सरवरी पाड़े जो रहवासी बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो आहे। 35 वरे जे नौजवान मोहम्मद रूंझो बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो। संदसि मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवांखे आगाह कंदा रहूं। खाही वेझो सरवरी पाड़े जो रहवासी बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो आहे। 35 वरे जे नौजवान मोहम्मद रूंझो बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो। संदसि मढ़ घर पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां अवांखे आगाह कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर इहा खाई खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। खाही वेझो सरवरी पाड़े जे रहवासी बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो आहे। 35 वरे जे नौजवान मोहम्मद रूंझो बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो। संदसि मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदा हलूं। 35 वरे जे नौजवान मोहम्मद रूंझो दमधणी हवाले कयो। ख़बर अवां सां खाई का शेयर कंदा हलूं। सरवरी पाड़े जो रहवासी बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो आहे। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। ॿुधायो वञे पियो 35 वरे जो नौजवान मोहम्मद रूंझो दमधणी हवाले कयो। खाई जे सरवरी पाड़े जो रहवासी बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो आहे। 35 वरे जे नौजवान पानी में बुॾी दमधणी हवाले कयो। खाही खां इहा ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। सरवरी पाड़े जो रहवासी बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो आहे।